नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लाम कोर्ट में खबर ॾींदा हलूं त इस्लाम कोर्ट में टाउन जा दुकान गिरे कॉल डिपॉजिट एवज़ ॾियण खिलाफ़ इस्लाम कोर्ट में दर्जी इतिहाद जो एहतजाजी धरणो। दर्जिन प्रदीप महाराज, सोनूमल, नारायण महाराज, मोहन गुहा ऐं ॿियनि जो इस्लाम कोर्ट मीडिया सेंटर पहुची मशीनूं खणी धरणो हणी एहतजाज कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त इस्लाम कोर्ट टाउन कमेटी जा दुकान शहर जे ग़रीब दर्जन खे ॾिना वञनि। कॉल डिपॉजिट ख़त्म करे सस्ते अघ ते माहवार मसवाड़ ते दुकानूं न ॾिना विया त कोर्ट सगोरी सां रुजू कयो वेंदो। हिननि चयो त टाउन कमेटी इस्लाम कोर्ट पारां दुकाननि जी मसवाड़ बदिले झड़तू ऐं पंहिंजा शर्त रखी शहर जे ग़रीब दर्जन जी पहुंच खां परे कया विया। टाउन कमेटी जा अॻियां 8 दुकान 4000 माहवार ऐं साल 1.5 लख रुपया, जॾहिं त पोयां 8 दुकान माहवार 2500, जॾहिं त सालियानो 1,25,000 रखियो वियो आहे। इहे हथरादू शर्त ख़त्म करे शहरियुनि जे दर्जन खे दुकान ॾिना वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।